कंहिं ज़माने में पहिरें प्यारो कुर्बान मंगी पोपट पब्लिकेशन कढंदो रिसालो कढंदो ऐं हीअ उन रिसाले जो अक्स आहे ऐं उन रिसाले पारां पोपट रसूल मेमुण नंबर कढियो वियो जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके अदीब दानिश्वर जेके लिखारी फ़िलासफ़र उन्हनि रसूल मेमुण ते पंहिंजा ख़्याल वंडिया। मां हिन रिसाले मां ई साईं अमर जलील जेको रसूल मेमुण ते लिखियो उन जो थोरो टुकड़ो ॿुधायां थो पियो। तख़लीक़ी अदब जो मौजूदो अमर जलील। मुंहिंजे हथ में सिंधी अफ़साने जो हिकु नंढिड़ो किताबु आहे जंहिंमें कुल 108 सिफ़ा आहिनि। किताब जे ज़र्द सरवरक ते धरतीअ जे दर्द मां उभी थियल बांह अमुने नाले आसमान जे वसुतनि सां वञी लॻी आहे। हथ में अमुने आश्ती राय सपासनामूं ऐं ॿ उॾामंदड़ गेरा। मां हैरत अचरज ऐं तजस्सुस विचां किताब ॾांहुं ॾिसी रहियो आहियां। मुंहिंजो नंढिड़ो मिठड़ो दोस्त अयाज़ गुल जेकॾहिं कुर्ब करे हीअ अनमोल किताबु मूंखे पथरनि जे शहर इस्लामाबाद में न मोकिलियो हा त मुंहिंजे ज़हन जूं ग़फ़ाऊं नए सॼे रोशनीअ खां जेकर महरूम रहनि हा। किताबु पढ़ण खां पोइ मां पाण खे उन नंढिड़े नींगर वांगुरु नओपनो महसूसु करे रहियो आहियां जंहिं दुनिया जे ॻोल्हे खे ढगे जे सिंग तां लाहे पंहिंजे हथ ते खणण जो ख़्वाबु ॾिठो आहे। मां ख़ुशि आहियां, बेहदि ख़ुशि आहियां। ईअं लॻे थो ॼण स्टैंड बैक या कृष्ण चंद्र जी चूंड अफ़साननि जो किताबु पढ़ी रहियो उथियो आहियां। हीअ किताबु सिंधी तख़लीक़ी अदब जो हिकु मौजूदो आहे, हिकु अहम कारनामो आहे। मां नक़ाद सॻोरो न आहियां, तंहिं करे किताब जे मुसनफ़ खे कंहिं बि क़िस्म जो सर्टिफिकेट न ॾींदुसि। मां फ़क़ति पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कंदुसि। हीअ किताबु पढ़ण खां पोइ मूं पंहिंजे दिलि जे वीरान शहर मां हिकु अहिड़े नौजवान खे लंघंदे ॾिठो आहे जंहिं वटि जज़्बे जी सचाई आहे, जंहिं वटि इसास जे इज़हार लाइ असलूब सवायो आहे। हिन किताब जे मुसनफ़ जो नालो आहे रसूल मेमुण ऐं संदसि अफ़साननि जे किताब जो नालो आहे अमुन जे नाले। 22 सालनि जो नौजवान रसूल मेमुण उन शहर जो आहे जंहिं शहर मौलाई शिदाई शेख हयात रशीद भट्टी फ़तह अमरक खे जनमु ॾिनो आहे। अहिड़नि कदावारनि जे विच में ॾात ऐं ॾाम सां झंझियल ई नौजवान वॾे काठीअ सां पैदा थियो आहे। संदसि किताबु अमुन जे नाले मुंहिंजे ॿिनि यारनि जे नाले जे विच में सैंडविच थियल आहे। शुरूआति में किताब जो पेश लफ़्ज़ रशीद भट्टी लिखियो आहे ऐं किताब जी पुॼाणी ते रसूल तारफ़ मुंहिंजे दिलि बरदुस फ़तह अमरक करायो आहे। नई टही जा नौजवान असांजी इज़त अफ़ज़ाई कंदा आहिनि जो असांखां पंहिंजे किताब जो तारीफ़ी सिफ़ो या पेश लफ़्ज़ लिखाईंदा आहिनि। वरन मूं महसूसु कयो आहे त असांजे नौजवान लेखकनि जी नई टही सिंधी तरक़ी पसंदि अदब जे रिवायत मूजिबि बेहदि सुजाॻ हिसास ज़िमेदार हुबुल वतनी जज़्बे सां सरशार ऐं अदब जे आला क़दरनि खां आगाह आहे। मां नथो सम्झां त रसूल मेमुण रफ़ीक सुमरे ख़लील काज़ी सलीम कुराई रज़ाक महरत ज़ेब ऐं ॿियनि नौजवाननि खां कंहिं बि क़िस्म जी तारीफ़ वग़ैरह जी ज़रूरत आहे। हू बेपनाह ॾात सबबु मौरूफ़ थी चुका आहिनि ऐं सिंधी तरक़ी पसंदि अदब जे वाघ संदनि हथ में आहे। रशीद भट्टी ऐं फ़तह अमरक जहिड़नि ॿिनि वॾनि नालनि जे विच में सैंडविच थियण जे बावजूदु रसूल मेमुण मूंखे बेहदि कदावार महसूसु थियो आहे। मूंखे ईअं लॻो आहे ॼण ॿिनि कदावारनि 3 कदावर जो तारीफ़ करायो आहे। मूं हिकु दफ़ो संदसि किताबु पढ़ियो आहे। मां रसूल जो किताबु वराए पढ़ंदो रहंदुसि। हिन किताब में मूंखे ज़िंदगी जी गुम थियल क़दरुनि जी ॻोल्हा ज़ख़्मी थियल इंसानियत लाइ मरहम ऐं ऊंदाही लाइ रोशनी जे मुक़दस आदर्श जो अहसासु थियो आहे। रसूल मेमुण अमुन जो प्याम्बर आहे। रसूल इंसानियत जे मरणी जिस्म में नओं रूह फोकींदड़ मसीह आहे। रसूल असां अरडनि सौदाइनि ऐं सचाई लाइ मुतलाशी काफ़िले जे मुसाफ़िरनि जो नओं साथी आहे। कालम लिखण खां अॻु सोचियो हुउमि त किताब जी सूंहं जूं सिपूं खोले अव्हां खे हवालनि सां रसूल जी सोच ऐं ॾात जा मोती ॾेखारींदुसि, पर महसूसु करियां थो त ईअं करणु मुमकिन न आहे। समूरो किताबु ऐं किताब जो हिकु हिकु लफ़्ज़ जुमिलो कालम उतारणु मुंहिंजे लाइ नामुमकिन आहे। अमी किताबु पढ़ी ॾिसो। लेखक खे संदसि सचाईअ खे संदसि ॾात खे महसूसु कयो। 1977।